हक़ मौजूद दोस्तों, अॼु पंहिंजे वीडियो रखण जो सबबु इहा असां पंहिंजे पेज फेसबुक यूट्यूब ऐं ट्विटर या इस्म चेंज कया आहिनि पेजनि जा। अॻ में असां लतीफ़ साईं जे देस में सिंध में अरडे उतरादी जे नाले सां सोशल मीडिया ते आया हुआसीं। असांखे ख़बर कोन हुई त इस्म अवल कंहिंजो आहे या न। असां हिकिड़ो नओं इस्म वठी पंहिंजे ख़्याल सां लथासीं। उन टाइम में असांखे सिर्फ़ु इहो हो ज़हन में त जेको उतरादी लाड़ी ऐं थरी जो जेको फ़र्क़ु असां वटि आम रखियो वेंदो आहे इहो निकिरे। छो जो असां इस्म रखियो पंहिंजो अरडो उतरादी ऐं उन खां पोइ असां ॻाल्हायो लाड़ थर काछे ऐं सिंध बाबति सभिनी मामलनि ते जेको असांजो ख़्यालु हो वंड कयो तव्हां महबूबनि ऐं सॼणनि सां। मुंहिंजे घर ते पुलिस जी रेड थी। उन खां पोइ अरडो उतरादी सिंध जो को शाइर आहे उन मूंखे फ़ोन कई। अवल बि हुन सां राब्तो मूं जॾहिं हुनखे चयो पहिरीं त हिकिड़ो दफ़ो हुन राब्तो कयो त मूं न चयो हीअं मूं इस्म वाक़ई खयो आहे। हुन चयो तूं कमु सही थो करी हल। पर जॾहिं पुलिस रेड कई तॾहिं हुन मूंखे चयो त मूंखे अलाए केतिरनि साथियुनि फ़ोन कई आहे ऐं मां शाइर आहियां। मुंहिंजो अंदाज़ो हो त जेका हुन मशहूरी ॾिठी इन करे हुनजो पंहिंजो बि पेज हो सो हुनखे तकलीफ़ पहुती या हुन छा सम्झो। हुनजे दोस्तनि इलाही साथरनि मूंखे फ़ोन करे चयो त इस्म तव्हां चेंज करियो। उन लाइ मूं पहिरीं में वीडियो रखियो। अलाए केतिरनि दोस्तनि चयो त न मटाए। पर पोइ वरी ॿीहर हुन जो दोस्त फ़ोन कई हिकिड़े ॿाहिरियों दुनिया में रहंदड़ो ऐं पाण बि ॿीहर फ़ोन कई त तव्हां इस्म पंहिंजो नालो मटायो पेज जो। सो असां हिकिड़े नए नाले सां इन करे असां 6-7 ॿ 3 महीना चुप हुआसीं आयासीं बि कोन। हिकिड़े नए नाले सां लतीफ़ साईं जे देस में, छो जो देस आहे सॼो लतीफ़ साईं जो, हे ख़्यालनि जो देस आहे जंहिंमें सियासत आहे, समाज आहे, आर्ट आहे, फन आहे, इश्क आहे, सभु सवाल असांजे समाज जा आहिनि। पर ही देस लतीफ़ी आहे। उन लतीफ़ी देस में हिकु नए इस्म सां वरी नए नाले सां तव्हां वटि अचूं था। कमु जेको हूंदो असांजो उहो वरी नए इस्म ऐं नए नाले जो हूंदो। असांखे सिर्फ़ु तव्हांखे आगाही ॾियणी त असांजे पेज जो जेको हाणे नालो आहे उहो आहे ख़याली पतण। ख़्याल माना हे काइनात सॼी बिना वजूद जे ख़्याल हुई तॾहिं हे वजूद ठहियो। ऐं पतण चइबो आहे दरिया जो उहो लंघ जितां ॿेड़ियुनि जे ते हेॾां जा माण्हू हेॾे पुराणे दौर में टपंदा अञा ताईं बि हूंदा आहिनि खोड़ साथरनि जॻहियुनि ते पतण। पोइ उन पतण ते वेठल जेको माण्हू हूंदो उनखे चइबो पतणी। त उहो उन वटां चोर लोफर सियासी माण्हू शरीफ़ वकील अदीब दानिश्वर मलाह दहशतगर्द काहूं कंदड़ जाबिर ऐं ज़ालिम सभु हुन पतण तां टपंदा। उहो पतणी उन सभिनि दर्दनि प्यारनि ऐं हिननि ज़ुल्मनि उन्हनि माण्हुनि जे अहसासनि जो तर्जुमान रहंदो, ॾिसंदो अखियुनि सां, हुनजो प्रैक्टिकल हूंदो। उहो पतणी उन जॻह ते वेठो हूंदो। इन करे असां पंहिंजे पेज जो जेको नालो ॾिनो आहे उहो ॾिनो आहे ख़याली पतण। त हे देस लतीफ़ जो आहे ऐं लतीफ़ जो देस ख़्यालनि जो देस आहे जंहिंजी इहा सॼी इहा वजूदियत आहे जंहिंमें दरिया बि आहे मुंहं जो दड़ो बि आहे त उन में हे सॼी कराची बि आहे त कारूझर बि आहे त कश्मीर बि आहे त लाड़ बि आहे त उतर बि आहे त काछो बि आहे त थर बि आहे। ऐं उन देस जा असां बि माण्हू आहियूं। असां मथां जेको फ़र्ज़ु आहे उहो सिर्फ़ु इहो आहे त तव्हां माण्हू ताईं जेका असांजी पंहिंजी सम्झ जी आहे ॻाल्हि उहा पंहिंजे विज़डम में पंहिंजे ॾांहुं में तव्हां ताईं पहुचायूं। छो जो ॻाल्हियूं हिन समाज हिन दुनिया में हर माण्हू अलाए केतिरियूं कंदा आहिनि। माण्हू जूं ॻाल्हियूं कयल हूंदियूं। नालो को बि लफ़्ज़ असां पंहिंजो पाण नओं कोन ठाहींदा आहियूं। माण्हू वटि पंहिंजो हूंदो आहे फ़न आर्ट ऐं ॾांहुं त उहा ॻाल्हि पेश कहिड़े अंदाज़ में थो करे। वीडियो वॾो थिए त माज़रत सां आख़िरी ॻाल्हि जी तव्हांखां इजाज़त वठंदुसि। खोड़ सादरा माण्हू उत्साह इन करे वठंदा आहिनि। तव्हां वेठा हूंदा न माण्हू में एनर्जी पोटेशन हूंदी आहे। तव्हां किथे न किथे हिकिड़ो ॻाइणो आहे कलाम झूंगारी कंहिं चए ज़र आज थो झूंगारी उन में अंदरि पोटेशन वधंदो उत्साह वधंदो। यार बहितर करे ॾिसां वाक़ई मुंहिंजो को आवाज़ु अहिड़ो आहे। अलाए केतिरा ईअं दुनिया जा माण्हू जे उत्साह ते वधंदा आहिनि अॻियां निकिरंदा आहिनि। पर अलाए केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके माण्हू अॻिते निकिरण वारनि ते अलाए केतिरे क़िस्म जूं तनक़ीदूं कंदा आहिनि ऐं हो पंहिंजा दलील ॾींदा आहिनि त हे ग़लति थो करे। खोड़ साथियूं सही बि हूंदियूं आहिनि खोड़ साथियूं ग़लति बि हूंदियूं आहिनि। उन जे पोयां 5 मुंहिंजे पेज खे रपोर्टूं लॻल आहिनि। ऐं सिर्फ़ु तव्हां ॾाढो हीअ थो ॻाल्हि रखां त मुंहिंजे ॻाल्हाइण मां छो जो हेतिरो सारो घणो ॻाल्हायो आहे त ग़लतियूं थियूं हूंदियूं। हर ख़्याल जो माण्हू हिन देश में आहे न। मौलवी आहे, सूफ़ी आहे, सियासी माण्हू आहे, पीपल्स पार्टी जो आहे, नवाज़ लीग जो आहे, फ़ौज जो हिमायती आहे, दरिया जो हिमायती आहे, हज़ारनि क़िस्मनि जो माण्हू आहे जेको असांखे ॿुधे थो। को सरकारी मुलाज़िम आहे। लाज़िम आहे असां जॾहिं हेतिरो ॻाल्हायो आहे त कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो हूंदोसीं कंहिंजी हिमायत में ॻाल्हायो हूंदोसीं। ज़रूरु माण्हू आहियूं ग़लतियूं थियूं हूंदियूं। जंहिं बि माण्हूअ खे अगरि लॻे थो त हिन वीडियो जी सूरत में का ग़लति बयानी कई आहे त पेज ते मुंहिंजो नंबर ॾिनल आहे। उहो मूंखां फ़ोन करे पुछे त मूंखे तुंहिंजे हिन वीडियो ते हे सवाल आहिनि हे कैलकुलेशन आहे ऐं इन खे दुरुस्त कर। ऐं जेकॾहिं हुनखे जवाबु फ़ोन ते ॾियां थो त ठीकु आहे। मां जेकॾहिं हू मूंखे अहसासु ॾियारे थो त वाक़ई आउं ग़लति कयो आहे त पोइ उन वीडियो खे हटाए सघिजे थो। इहो को मसइलो कोन्हे। पर कोशिशि कबी त कंहिं बि माण्हू खे नाराज़ न कजे। असांजो पंहिंजो ॾांहुं आहे।
बाक़ी असीं अचूं कीअं था लतीफ़ जे देश में वरी हिकिड़े नए धमाके सां नए इसम असांजा मोहताज आहिनि, असां पंहिंजे ख़्याल जा पाण ख़ालिक़ कयूं, हिन देश में वरी नए अंदाज़ में लहंदासूं। तव्हांखे आगाही ॾियणी जंहिंजे करे वीडियो ठाहियोसीं। हक़ मौजूद।